पंहिंजा वे ड्रामो दोस्तों ज़ोरो शोर सां जारी आहे। तव्हां जीअं पहिरियों एपिसोड ॾिठो, ॿियो ॾिठो, लॻभॻि टें जो पुरमो ऐं पुरमो बि ॾिठो हूंदो। थी सघे थो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो शाम ताईं देरि मां देरि वीडियो बि तव्हां मथां ॾिसी रहिया हुजो, तेसीं ताईं टियों एपिसोड बि अची वेंदो ऐं अची बि वियो हुजे मथां। बहरहाल जंहिंमें मेन शइ तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, हाणे एंट्री थियण वारी आहे कंहिंजी, अख़्तर खोखर जी। सांवल जी एंट्री थी वई। सांवल खे तव्हां ॾिठो त चाकर ख़ान ॿधी छॾियो, उनजे भाइरनि खे बि ॿधईं, सौटनि खे कुटको ॾिनई त बाबा तव्हां मुंहिंजे भाउ रावल खे मारियो आहे। हाणे एंट्री थींदी शैतान माण्हू जी, अञा हिकु वॾो शैतान रहियल आहे जंहिंजो नालो हिन ड्रामे में ख़बर न आहे छा आहे, करेक्टर कहिड़ो मिलियो आहे। अदाकार त उहे भलो आहे अख़्तर खोखर साहब, लेकिन हुन खे मतिलबु हिन ड्रामे में हिकु ज़ालिम वॾेरे ऐं शैतानगिरी मतिलबु वॾेरे वारो करेक्टर मिलियल आहे। उहो बि तमामु जल्द हाणे एंट्री हणण वारो आहे। आहिस्ता आहिस्ता सभु अदाकार तव्हांजे आॾो ईंदा वेंदा। ऐं सांवल जेको आहे दोस्तो हिते सुठे माण्हू जो, इंसाफ़ पसंद माण्हू जो करेक्टर करे रहियो आहे। बहरहाल अहिड़े हिसाब सां हिन खे इहे जेको आहे न शैतान वेड़ा बर्बादु कंदा जेका हिन जे विच में आहिनि। दोस्तों वीडियो पुॻो अचो पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। शाद खुशवर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।